दुनिया में तू असा कंदाऊं के कम वठण लाइ के सियासी माण्हू के घुराईंदा आहियूं। मौला अमीर जी दावत कई, मौला मुंहिंजी दावत इमाम फरमाए तो कबूल आहे। जॾहिं दस्तरखान लॻो मानी लॻी, मौला अमीर मानी खाधी आहे। रवायतूं लिखनि थियूं कंहिं पासे खां भाउ आहे, कंहिं पासे खां भाॼई, कंहिं पासे खां भाटियूं, कंहिं पासे खां भाटा, सभु हथ वधी चवनि था मौला असांजी पूरी नथी पवे, असांजो कुझु वज़ीफ़ो वधाए, असांजो कुझु माल वधाए। तूं हुकुमरान आहे, तूं हाकिम आहे, तोखां को पुछण वारो कोई कोन्हे को। मौला असांजो वज़ीफ़ो वधाए। अमीर मौला जन फरमाईंदा ए अकील, तोमें एतिरी ताक़त आहे जो तूं थोरो थोरो बचाए करे हिकु मेहमान जी मेहमान नवाज़ी करे थो। अली जी अदालत इहा थी करे त जेको तूं बचाए मेहमान जी मेहमान नवाज़ी करे, मां इहो तुंहिंजो कटे उन्हनि ताईं पहुचायां जेके यतीम रात जो बुख ते सुम्हंदा। अली जी अदालत इहा थी चवे त इहो तुंहिंजो कटे करे मां ग़रीबनि मिस्कीननि यतीमनि ताईं पहुचायां। मौला कुझु वधाए, मौला कुझु वधाए। हिते कोई मिनिस्टर तो थे तो पंहिंजनि खे नवाज़े थो छॾे, हीअ बि ड्यूटी पंहिंजनि खे, ही बि खज़ानो पंहिंजनि खे, ही बि पंहिंजो। हाणे जॾहिं अकील चयो मौला कुझु वधाए ॾे, इमाम फरमाए थो रात जो कूफे जे बाज़ार में अचिजांइ, वो जेको तोखे खपे अली तोखे ॾींदो। रात जी ऊंधाई थी, दुकान बंदि थी विया। अमीर मौला जन फरमाइनि था अकील भाउ मां हाकिम आहियां, मां तोखे हुकुम थो ॾियां जहिड़ो दिलि चवई दुकान भञी करे माल लुटे। चयो मौला ही छा पिया चओ, माल लुटियां? मौला ही त ख़राब कम आहे। अमीर मौला जन फरमाइनि था अकील भाउ तूं आम बंदे जो दुकान नथो लुटे, छा अली तोखे ग़रीबनि यतीमनि जो माल लुटे करे तोखे ॾे? अली जी अदालत इहा इजाज़त नथी ॾे। लिहाज़ा ये हुक्मरान इहे मौला जन जो मौला जन फिर ज़ाहिरी हुकूमत जूं लाॻू संभाली वञे। अमीर मौला पहिरियों ऐलान इहो कयो आहे त मां अली जे हुकूमत में कोई भी यतीम भुख ते न सुम्हे, कोई भी मिस्कीन भुख ते न सुम्हे। हुकूमतूं हाणे जॾहिं तूं असां अल्लाह जे हुकमनि खे छॾे ॾिनो आहे, पोइ रसूल ख़ुदा जन फरमाइनि था जेको अल्लाह जे हुकम खे छॾे ॾिनो, ज़ाहिरी उन जे मथां इहा मुसीबत आहे जो ज़ालिम हुकुमरान थी न थिए। इन्हनि हुकुमराननि जान न छॾाए सघंदो, इन जे करे जो अल्लाह जे हुकुम खे छॾे ॾिनो अथई। मौला ॿी कहिड़ी सज़ा? रहमत आलमीन फरमाइनि था जेको अल्लाह जे हुकुम खे छॾे थो ॾे, उन जे मथां ॿी सज़ा इहा आया जो उन जे रिस्क रोज़ीअ मां बरकत ख़तम आहे। केतिरो कमायूं था, हणा लॻी पई आहे, लख लख पघार, 2 लख पघार, पोइ बि पूरी कोन्हे का। रिस्क मां बरकत ख़तम। इन जे करे जो असां अल्लाह जे हुकुम खे छॾे ॾिनो आहे, पंहिंजे ख़्वाहिशात खे वधाए छॾियो आहे। जेकर अल्लाह जे हुकुम ते हलूं त मां ईअं तव्हां कॾहिं बि रिस्क मां बरकत न कढंदी। हमेशह वाक़ियो पढ़ंदो रहंदो आहे। हिकिड़ो शख़्स रसूल ख़ुदा जे बारगाह में आयो कि अल्लाह जा नबी पर कणक कई, हेल बि कणक कई, पर पूरी पई, हेल फुटी पई। खाइण वारा सादा पीर बि सादो, पर कणक पूरी पई आहे, हेल फुटी पई आहे। रहमत आलमीन पुछंदा ॿुधा निमाज़ पढ़ंदो आहे? चए हा राजा नबी निमाज़ पढ़ंदो आहे। तुंहिंजा पुट? हा साईं। तुंहिंजूं न्याणियूं? हा साईं। तुंहिंजी घरवारी? हा साईं। जेके बि घर में अफ़राद रहंदा सभु निमाज़ पढ़ंदा आहियूं। जिन्हनि खे सभु निमाज़ पढ़ंदा आहियूं। या ख़ुदा जे तरफ़ खां जिबरील नाज़िल थियो आहे। जिबरील खे चए थो अल्लाह जा नबी इन शख़्स खे चओ त तूं निमाज़ पढ़ंदो आहे, तुंहिंजा पुट बि निमाज़ पढ़ंदा आहिनि, तुंहिंजी न्याणियूं बि निमाज़ पढ़ंदियूं आहिनि, तुंहिंजी घरवारी बि निमाज़ पढ़ंदी आहे, लेकिन तुंहिंजे रस्ते खां हिकु बेनिमाज़ी गुज़रियो
जंहिंजो ॾंद भॼी पियो उहो ॾंद भॼी करे तुंहिंजे छत जे मथां उछलायो कई इन बेनमाज़ जे ॾंद जे करे तुंहिंजे घर मां बरकत ख़तम थी वई आहे हाणे मूंखे ॿुधायो बेनमाज़ी रस्ते वेंदड़ जे ॾंद जे करे घर मां बरकत ख़तम थी वञे ऐं जे घर में को निमाज़ पढ़ण वारो न हुजे पाण भी सुम्हियो पियो आहे पुट भी सुम्हिया पिया आहिनि न्याणियूं घर वारी निमाज़ पढ़ण लाइ पोइ तयार कोन्हे पोइ रिज़्क़ मां बरकत खॼंदी या न खॼंदी पोइ मथो था पियो हाय हाय पूरी कोन्हे का हणी हणी थकिजी पिया आहियूं पोइ बि पूरी कोन्हे का रहमत आलमीन फरमाईंदा तव्हांजे रिज़्क़ मां बरकत इन जे करे खॼी वई आहे जो तव्हां अल्लाह जे हुकुम खे छॾे ॾिनो आहे ॿी सदा टी सदा आख़िरी सदा रहमत आलमीन फरमाईंदा जेको अल्लाह जे हुकुम खे छॾे थो ॾे अल्लाह जे हुकुम खे छॾे ॾिनो उनजी टी सदा इहा आया जो उनजी औलाद नाफ़रमान थींदी अक्सरियत वालिदैन रत जा नीर वेठा रोईंदा हाय औलाद चयो ई नथी वठे इहा सदा आहे पोइ असांखे जो असां अल्लाह जे हुकुम खे छॾे ॾिनोसीं सदा इहा आहे त औलाद नाफ़रमान अॻे वॾड़ा वेठा आहिनि अॻे वॾा ईंदा हुआ त नंढा पंहिंजी जॻह छॾे ॾींदा हुआ उन्हनि जे कचा ज़मीन में हलिया वेंदा हुआ लेकिन अॼु नंढा वेठा आहिनि वॾा अचनि था एतिरो अदब हया शर्म नाहे जो उथी करे वॾनि खे अदब एतिराम सां जॻह ॾिजे अॻे वॾनि सां ॻाल्हाइण जी ज़रूरत ताक़त न हूंदी ऐं हाणे वॾनि खे भोग चर्चा मज़ाक औलाद मां हमेशह चवंदो आहियां अक्सरियत वालिदैन रत जा नीर वेठा रोईंदा हाय औलाद चयो ई नथी वठे मां पंहिंजे पर में चवंदो आहियां जेकॾहिं औलाद चयो नथी वठे त तूं औलाद ते तवजह केतिरी ॾिनी आहे मुंहिंजी हैसियत आहे 10,000 महीने जी ऐं मुंहिंजो पुटु भली भली काटन पाए 50,000 वारो मोबाइल आणे कॾहिं मां पुछियो आहे त इहा काटन काथो आई आहे इहा मोबाइल काथो आई आहे मां पंहिंजे औलाद ते तवजह केतिरी ॾिनी आहे पोइ हाणे जॾहिं असां औलाद ते तवजह न ॾींदासीं त इहो ई हाल थींदो इहा सज़ा आहे अल्लाह जी तरफ़ खां जो असां अल्लाह जे दीन खे छॾे ॾिनो आहे निमाज़ पढ़ण जे लाइ को तयार कोन्हे को मस्जिद वीरान लॻी पई ख़ुदा जो कसम आहे निमाज़ पढ़ण जेकी चंद पढ़ंदा उहे पढ़ंदा ऐं जॾहिं हुकुम इहो आहे त निमाज़ खां सवाइ कुझु बि न अथव इहो ख़ैर ख़ैरात इहे लंगर इहे इबादत कोई अमल क़बूल कोन्हे जेसीं ताईं निमाज़ क़बूल नाहे रुद्दत मां सवाहा जंहिंजी निमाज़ क़बूल आहे उनजो हर अमल क़बूल आहे उनजो ख़ैर ख़ैरात क़बूल आहे उनजो लंगर क़बूल आहे उनजी इबादतूं क़बूल आहिनि जंहिंजी निमाज़ क़बूल ऐं जंहिंजी निमाज़ क़बूल न आहे उनजो कुझु बेको तूं असां आज़ाद आहियूं आज़ादी जे बावजूद बि निमाज़ न कसम खुदा करबला जे कैदी इमाम सज्जाद अलैहिस्सलाम के ज़ंजीर पयल आहिनि तोप पयल आहिनि बेड़ियूं पयल आहिनि वो भी काई रवायत न चयो आहे न लिखियो आहे जो मौला सज्जाद अलैहिस्सलाम का हिकिड़ी निमाज़ शरीफ़ हुजे एॾो इबादत खां शौक़ तव्हांखे वाक़ई जी ख़बर हूंदी जंहिं बि शहीद जी शहादत थी आहे अगरि उन्हनि खे मौक़ो बि मिलियो आहे नी उन्हनि न लंगर घुरियो आहे न पाणी घुरियो आहे चवनि था जेकॾहिं मौक़ो ॾे थो एतिरो ॾे जो बरक़त निमाज़ पढ़ी वठो मुस्लिम जी दौड़ी जेके मौक़ो मिलियो त बरक़त निमाज़
हुसैन अलैहिस्सलाम आखिरी टाइम ते नमाज मौला अली अमीर आखिरी टाइम ते नमाज एडो इश्क नमाज था इमाम हुसैन अलैहिस्सलाम पान इमाम जो बचड़ो इमाम जो बाबो वो भी आखिरी टाइम में फरमाइंदा भेण मुझे तहज्जुद जे नमाज में न विसारे जा तू असां जा मञण वारा तू असां जा मुरीद आहियो मां इहे चवां अज़ादार उहो भलो आहे जंहिंजे पेशानी ते सजदन जा निशान हुजनि ऐं सीने ते या हुसैन जा निशान हुजनि ये ना है या पेशानी ते हुजनि सॼे सीने ते न सीने ते हुजनि त पेशानी ते न अज़ादार उहो चङो आहे जिनके पेशानी ते भी सजदन जा निशान ऐं सीने ते या हुसैन जा निशान हुजनि इहा इबादत है मगर कम तो खुदा फरमाता तो मां इबादत जे लाइ इंसान खे ख़लक़ कयो आहे जॾहिं खुदा इबादत जे करे ख़लक़ कयो आहे दुनिया में काई शइ मदद ठाही ना जेकॾहिं कम जी न हूंदी आहे तो पोइ उनखे फिटो करे छॾींदा उछलाए छॾींदा अल्लाह फरमाए थो जेकॾहिं तूं मुंहिंजी इबादत न कंदे त पोइ मरण खां पोइ तुंहिंजे लाइ जहन्नम जी आड़ा लिहाज़ा खुदा को असांखे इबादत जे लाइ ख़लक़ कयो आहे खुदा जी बारगाह में दुआया त खुदा को असांखे हक़ीक़ी निमाज़ी बणण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं जिन मरहूमनि जे लाइ ही मजलिस कराई वई आहे खुदा उन मरहूमनि जा नंढा वॾा गुनाह माफ़ फरमाए खुदा उन्हनि खे जन्नत में जायूं नसीब फरमाए सैयदा साहिब जा दिहाड़ा पिया हलनि रसूल जी अकेली न्याणी आहे बस एक वजन तमहीदन जॾहिं बाबा साईं दी मिलण अल्लाह जो नबी उथी बीही रहंदो ऐसी ताईं न वेंदा हुआ जेसी ताईं हसनैन जी अम्मा न वेंदी चवंदी बाबा तव्हां मुंहिंजे लाइ छो था हथो आवाज़ ईंदो फातिमा मां पंहिंजी मर्ज़ी सां थोरींदो जॾहिं तूं दरबार में कदम रखंदी आहे खुदा जो हुकुम थींदो आहे मुंहिंजा हबीब मुंहिंजी फातिमा खे ज़हरा जे लाइ उथी बीही रहिया साहबा खे ॿुधाया त ज़हरा जी अज़मत ऐं फज़ीलत छा आहे अल्लाहु अकबर काइनात वारनि खे ॿुधाया त ज़हरा जी अज़मत कहिड़ी आहे मां इएं चवां जॾहिं धीअ सां मिलण अचे हा इन्नमा युरीदुल्लाह जी आयत पढ़ी करे रसूल ख़ुदा जो पौधा कल चला सहाबा खां मुखातिबी चवंदा सहाबियो ओ मूंखां बाद में मुंहिंजे हिन घर जी बि पारत हुजे मुंहिंजे हिन दर जी बि पारत अल्लाह अकबर उहो घर आहे जंहिं घर में मुंहिंजी फातिमा रहंदी आहे हे उहो घर आहे जंहिं घर में मुंहिंजा हसनैन रहंदा आहिनि हे उहो घर आहे जंहिं घर में मुंहिंजी ज़ैनब रहंदी आहे अल्लाह अकबर जंहिं घर जूं मोहम्मद वसियतूं कयूं पारतूं कयूं मां ईअं चवां रसूल जो कफ़न बि मेरो न थियो आहे उन दरवाज़े ते मुसलमान पायूं खणी आया चवंदा ज़ारा अली खे असांजे हवाले कर आवाज़ जेसी ताईं मां ज़िंदा आहियां अली तव्हांजे हवाले न कंदी भला उन्हनि छा कयो आहे बाहि बारे करे ज़ारा जे दरवाज़े ते ॾिनो मां ईअं चवां काठी जो दरवाज़ो आहे जॾहिं बाहि ॿरी लॻी आहे बाहि मची हली अंदरियों पत्थर जी दीवार आहे अॻियां मरदल दरवाज़ो आहे जॾहिं बाहि मची हली आहे हिकिड़े मलउन काठी जा इशारा ॾिना उहो मरदल दरवाज़ो ज़हरा जे पहलू ते आयो आहे आवाज़ भेण पिता मूंखे सहारो ॾे ओ मुंहिंजो मौसम शहीद थी वियो ओ मुंहिंजो पासो ज़ख़्मी थी वियो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन रिज़क़ बिक़ज़ाहि व तस्लीम लिअमरिही